नाज़रीन ॾिसी रहिया आहियो ख़बर चार न्यूज़ ऐं आऊं जी होस्ट हिबा नवाब। ख़बर शामिल कंदासीं। टंडो अलायार खां हुज़ूर बख्श ख़ासि अली जी रिपोर्ट मुताबिक़ टंडो अलायार में इलेक्शन 2024 जी तैयारियूं तेज़ थी वयूं। टंडो अलायार में GDA जो उम्मीदवार डॉक्टर राहिला गुल मंगसी मोहसिन मंगसी तरफ़ां रैली कढी वई। रैली कीरिया शाख तां निकिती, जंहिंमें सवे माण्हुनि शिरकत कई। रैली शहर में पहुती, जिते डॉक्टर राहिला गुल मंगसी मोहसिन मंगसी इलेक्शन ऑफिस जो इफ्तिताह कयो। इफ्तिताही तकरीब में ठाकुर नज़ीर कायम खानी, वकार मेमण, शबीर शाह राष्ट्री समेत सवे शहरी मौजूद हुआ। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मोहसिन मंगसी चयो त इंशाअल्लाह टिनी सीटुनि तां इलेक्शन विढ़ंदासीं ऐं कामयाब थी आवाम जी ख़िदमत कंदासीं। पीपी अगवान इमदाद पुताफ़ी असांखे पीपी में शामिल थियण जी दावत ॾिनी आहे ऐं खेसि चवां थो त हू GDA में शामिल कैंपेन आहे, मुहिम आहे, उन जो साथ ॾियनि पिया। मां प्रेस टंडो अलायार जी तमामु घणी मशकूर ऐं थोराइती आहियां। मां ख़ासि तौर ते शुक्रगुज़ार आहियां साईं तैमूर शाह नसरपुर मां, जेको PS 58 जो कैंडिडेट आहे ऐं अल्लाह ताला जी महिरबानी सां असां सां गॾु आहे। मां शुक्रगुज़ार आहियां पीर साईं पागारे साहब जी, जिन्हनि जी सरपरस्ती में अॼु GDA जे प्लेटफॉर्म तां आऊं ऐं मुंहिंजो पुटु मोहम्मद मोहसिन इलेक्शन जी कैंपेन जो आगाज़ कयो आहे। मां शुक्रगुज़ार आहियां ठाकुर नज़ीर साहब जी, गुलाम कादिर थेबे साहब जी, ख़ालिद हबीब साहब जी, डॉक्टर अहमद साहब जी, तमाम जेकी भी भाइर, साईं निसार शाह, साईं शबीर शाह राजदी, ये सब मुंहिंजी ताक़त ऐं मुंहिंजी कैंपेन में हिकिड़ो भरपूर किरदारु अदा कयनि पिया। मां शुक्रगुज़ार आहियां ॾाढे साले थेबो जी, कासिम लुंड जी, साईं शबीर शाह राजदी जी। अदा निसार ज़बरदस्त कमु कनि पिया। अॼु अल्हम्दुलिल्लाह असां बाक़ाइदा पंहिंजी कैंपेन जो PS 59 इंशाअल्लाह मुंहिंजो पुटु मोहम्मद मोहसिन GDA जे प्लेटफॉर्म तां असां इंशाअल्लाह इलेक्शन कॉन्टेस्ट कंदासीं। हबीब ते ज़िले जी आवाम ते भरपूर यकीन आहे त ही जेकी जद्दोजहद कयां पई, 15 साल का वेठा जेकी आमिर आहिनि हिन ज़िले में, जिन्हनि करप्शन जो बाज़ार गरम कयो, जंहिंखां हर आम माण्हू सख़्त परेशान आहे। मां उन्हनि जे ख़िलाफ़ अॼु जहाद जद्दोजहद जो अलम बुलंद कयां पई, पंहिंजे सॼे ग्रुप सां गॾिजी इंशाअल्लाह। इफ्तिताह हिन खां पोइ इहा तमामु वॾी रैली चंबड़ में इंशाअल्लाह ऑफिस जो इफ्तिताह कंदी। मां ज़िले जी आवाम जे साम्हूं पंहिंजी जेकी मुंहिंजी कारकर्दगी रही आहे, 2-2.5 साल जेकी नाज़मी जो दौर आहे, ऐं उहा शइ माण्हुनि जे साम्हूं पेश कयां थी ऐं गुज़ारिश कयां थी टंडो अलायार जी आवाम खे त 8 फरवरी ते भरपूर तरीक़े सां टिनी सीटनि ते इंशाअल्लाह असांखे कामयाब कजो। ऐं मां इहा गुज़ारिश कयां थी टंडो अलायार जी अक़लियत बिरादरी खे, टंडो अलायार में जेकी मुंहिंजी लेडीज़ आहिनि, औरतूं आहिनि, मुंहिंजी माइरूं आहिनि, मुंहिंजियूं भेनरूं आहिनि, उन्हनि खे आउं गुज़ारिश कयां थी त पंहिंजी भेण जो साथ ॾियो हिन जहाद में, हिन जद्दोजहद में। अव्हांखे ख़बर आहे त इलेक्शन में अल्लाह ताला ऐं अल्लाह जे हबीब जी महिरबानी सां मुंहिंजे बीहण सां मुख़ालिफ़नि जूं निंडूं हराम थी वयूं आहिनि ऐं इंशाअल्लाह तव्हां ॾिसजो फ़तेह पंहिंजो मुक़द्दर हूंदी ऐं शिकस्त हिननि जो नसीब हूंदी इंशाअल्लाह। तव्हां यकीन कयो, कल हिकिड़े इंटरव्यू में पिताफ़ी साहब मूंखे दावत ॾिनी त मैडम अचे ऐं पीपल्स पार्टी खे जॉइन करे। मां पिताफ़ी साहब खे चवां थी हू GDA में अचे, असां सां गॾु शामिल थिए ऐं इंशाअल्लाह असां हुनखे जेको आहे पाण सां वठी हलंदा।